जी साईं, हमारा नाम की है? तो तारा मां नालो है। जी है। अभी आप कौन हो? हूँ मेघवाड़ा साईं। जी है, किथला हो? मेमन कुंडरी रुआ। अच्छा। केवल मांजे वालिद साहब रो ना। जी है। जी हाँ। हेड़ा मना हूँ रहा पियो तकरीबन 7-8 साल का नवकोट में। जी है। मैं ना गनात भी करी थी उमरकोट लग भेरो में। जी है। उथे जो मैं गनात था वो मना थोड़ा माण्हू सही कोन था। जी है। उहे हिसाब सां मना उहा कॾहिं गनात भी करी? गनात भी हेड़ा ही छोकरी में पढ़ाई है तकरीबन अपनो फेब्रुआरी 17 तारीख। अच्छा, बटन 4 महीना में। जी हाँ। हाँ जी है। भाई वो छोकरी ना मना टार्चर करता जो मांजो नियाणो हतो वो शराब पिए रोज मना वो ना। हवा नियाणेर नाम की? मैं छोकरी ना पूनम। ना, हवा नियाणेर नाम की? मोहिन। मोहिन नाम केरो लिखो है? गेनेरो। गेनेरो। जी हाँ। अच्छा। पछे मना असांजी बिरादरी हिसाब सां मना फैसलो थियो उहे में मना वो कोन आया बाद में। अच्छा, वो तुम्हारे हवा निकली ना तंग करता पूनम ना? जी हाँ। जी है। पछे छोकरी मना जॾहिं वो आया तो मैं कहो चलो ठीक है गना त या बीजा वगैरह रिश्तेदार बारो खणी त मैं हल ठीक है हूँ छॾां थो। पर मां शर्त ये रखी मेरे को जे करे वो मां जो नियाणो घरवारी ना मुतमिन करे जी है। तेड़े जाए मांजी मना कोने। सही। पछे वो जॾहिं मां घरे आयो उथ नवकोट में। जी। जॾहिं मैं या ना कमरे में छॾियो पछे वो मुतमिन करण त हिके पासे रहियो उहे मना गार गंद वधीक करी के भाई तूं मां इतरा में आई है तव्हांजो ज़हन ख़राब थी गयो तूं मना ई करियो वो करियो उथल दिन देखी सी करी तूं करे ये मतलब धमकी ने? जी हाँ। जी है। मैं छोकरी मना रोकी। जी है। रोकी पछे जॾहिं फैसलो थियो उहो खां पहिरीं मुंहिंजो भाई नंढो लजपत नालो है वो में सां गॾु हथो। पछे भॻवान ख़बर है उहा कहिड़ो या उहे ते प्रेशर नाखियो वो भी वेरे में रहे पियो न ठीक है। जी। उहे ते प्रेशर नाखियो या उहे को लालच ॾिनी इहो मालिक न ई ख़बर है। सही। हेड़ा वो फेरे उहे पासे थियो मना मना एतो प्रेशर ॾिनो एक हवा कौन विचो यो कौन હતો जी आया वने मंगने में जी आवा ने मने गनात भी कराई नहीं? मांजी घरवारी मासा ते जेको वो पढ़ियो मना मासा ताईं संडू हुए मांजो उहे नाम की? उहो नालो कैलाश है। उहे मना उथ प्रेशर में ते हणी के भाई उहा नवकोट छॾण ते मजबूर उहा कयो वियो है कैलाश है वरी घरवारी इंदिरा उहो नालो। जी है। उहा मना उहा प्रेशर हणे पछे मेरे को हमें ये नहीं ॾिस जाऊं था उठ जाए कोर्ट करसां उत मना असां मामलो हल थे यार जॾहिं मूं इथां आयो मना इसमें कोर्ट पनो दाख़िल करियो पछे केड़ी कोर्ट में पनो दाखिल करे? शीशन कोर्ट में। शीशन कोर्ट किथली? मिठी। मिठी कोर्ट में? जी हाँ। किता दी जाए? तकरीबन 8-10 ॾींहं थिया आहिनि। अच्छा, उहे पने में की लिखायो हवा? असां सिर्फ़ु एज लिखायो कि भाई असांजी छोकिरी न उहा आज़ादु कराई जाए। अच्छा। माना उहा खां आज़ादु कराई जाए। तलाक ना हो? जी हाँ। जी है। उहा खां माना उत रहण को थी जाए। जी है। असीं माना अपनी छोकिरी माना फाइनल बात ये करी कि बाबा जे करे माना उत मोकिलसो तो माना खुदकुशी करे मरे जाइस कीअं बि करे। माना एडी तंग करता? जी हाँ एॾो प्रेशर ॾेता पछे। अच्छा, केड़िया केड़िया बातें ने मने प्रेशर देता की? प्रेशर इहो कि शराब पी आणे पछे माना गलत माना बातें करता गलत रास्ता माना कुट मार करण अॻिते पोइते जेको थींदा। अच्छा। जी हाँ। वो की वडेरा माण्हू की? शायद माना अंदाज़ो इहो है कि उहा वॾेरा माण्हू है या कहिड़े हिसाब सां कि भाई अॼु उथालणो उथ माना मुंहिंजो साहब है उहा ते आऊंदा ई हूँ अॻिते पोइते। अच्छा, ये तो माने गलत बात है। जी हाँ। सही। पछे हमें की थियो? हमें इहो कि मूं नवकोट में रहियो पियो उत मुंहिंजो जो विच में को आया कोनी बिरादरी रा माण्हू बीजा बिरादरी रा माण्हू आवाज ठा करण बीजा? उहे काका बीजा सजा उत आया था पर उहो काको भी आयो हो कि भाई मुंहिंजो आहे भातिरी जो पर मूं हीअं घरे को थो आणियां। घरे को तो आने? जी हाँ। मूंखे ज़िम्मेवारी हूं लिया थो अवी मिनकी छॾो जॾहिं अवी उहे न घरे कोन आणियो पछे मां मिनकी जी कहिड़ी त गारंटी अवी खणो। सही। पछे मैं कोन छॾी मां सां गॾु। जी है। ठीक है न उहो खां पछे बिना प्रेशर उत नवकोट में ॾिनो नवकोट मां मूं टपड़ खणे इथं आयो। इत माना हिकु मोहिन आहे जोगला रो छोकिरो उहे माना नवकोट में टपड़ खणे मिठी आया? जी हाँ। जी है। उहे मुंहिंजी माना सपोर्ट करी एक बीजो निंदलाल छोकिरो उहे भी मुंहिंजी सपोर्ट करी ठीक है। उहा सपोर्ट करी तो उहे ते माना एतिरो प्रेशर जेको माना मुंहिंजो भाई आहे लजपत उहे ते चेतन नालो आहे शायदि उहे चेतन ना माना फ़ोन करींदे उहे पंहिंजे अंदरूनी माना हिकु नामालूम माण्हू रोज़ राति जो शराब पिए घटी रहिया था परेशान प्रेशर। मिठी में अभी कितना रहेगा? असीं हीराबाद कॉलोनी में। अच्छा, उते कई जगह भी लई? किराए ते जगह लई थी पछे माना केड़ी जगह लई? गौतम नालो है जी कहिड़ी जगह असां लई थी। जी है। पछे उहे न भॻवान ॼाणे की कहूं की कोन उहा माना राति रो असां जॻह ख़ाली कराई छॾी। अच्छा। पछे हूँ माना मोहन हिकु काको हरजी नालो उहे घरे जाए मेटा पढ़ रखिया। जी। उहा माना अचो ॾिनो हेणा उथ कोरा हमें माना माना न को हिते त रहण ॾेई न को बीजो नामालूम माण्हू। पछे मैं पुछा करी कि भाई हम जेको आहे पियो रोज़ हम माण्हू इहो नालो की है वो धर्मा कॉलोनी रो है उहो नालो विक्रम मिसराणी करे कहीं ना
कोई अच्छा। जाम प्रेशर असां न ॾिनी आहे की विक्रम आवा ने प्रेशर ॾिनी। हा की भाई अच्छा। हूअं अॻियां हलो हूअं माना माना जॻह ॾियां थो हूअं माना माना राशन ॾेई ॾियां थो हूअं वञी सॼी सपोर्ट करां थो हू माना ओळखां कोन थो न को मुंहिंजो को कॾहिं वास्तो रहियो आहे जी उहो माना ईअं बिना माना कहे पियो भाई आउं हितो ॾियां थो तूं अहिड़ो को लालच आहे जी भॻवान ख़बर कीअं माना उहो ॿ नंबर माण्हू में लॻो हू वरी बातिया में आयो कोन जॾहिं बिना माना एतिरो प्रेशर ॾेई करे मुंहिंजो माना उहा जॻह विझी ते में माना जॻह माना केरु पाड़े में रेंट ते जॻह ॾियण लाइ तयारु कोन्हे उहा न मने कई गई है विक्रम आवा ने की तंग करतो मतलब की कहा तो रात रो शराब पिए आतो न भाई अभी माना ये कोर्ट दा हथ खणो कोर्ट ता हथ खणो। हाँ कोर्ट दा हथ खणो न हूँ अवांजो फ़ैसिलो करां भाई हूँ जॾहिं फ़ैसिलो तंहिंखां तय कराऊं जे तूं मुंहिंजो ओळखाण वारो हुई तूं मां वास्ते वारो हुई या हूँ त न मुंहिंजे रिश्ते में हुई त न हूं का मुंहिंजो तंहिंखां कोई वास्तो ई कोन्हे पछे तूं हरू भरू ईअं खामगा आयो आहीं असां न प्रेशर करी भाई मैं जॾहिं कोर्ट में ॾिनो जेको कोर्ट में न फ़ैसिलो ॾिनी माना उहो मंज़ूर है सही। जी हाँ विक्रम कहे भाई हरू भरू जे करे अभी मांजी बात न रखसो दे पुलिस आसे वन खणे जाते वो का पछे ये मना जाए थाने ते एप्लीकेशन दायर करिए अच्छा पछे पुलिस आई वन तंग करेंदी। हाँ पुलिस आई असां वटि असांखां माना पुछी पछे जेको मां सपोर्टर था मोहन निदलाल उहा न माना उहा नाले ते इहो मिठी पुलिस। जी हाँ मिठी पुलिस उहे माना उहा ते एप्लीकेशन दायर करेनि की भाई ये सपोर्ट मांजी करता उहा न माना डप ॾे उहा न साइड करे न भाई ऐं ईअं न साइड करां पछे इहा जेको ॻाल्हि हले कोन्हे खुटे जा न हिते ॿियो कोई सुञाणे कोन थो हू माना ईअं खां माना बात मुआइदो आहे पर मञाईसि उहे करे में माना वही बात मनी कोन हमें मना प्रेशर तो ॾिनी है कि हमें हूँ चाहूँ तो कि भाई जेके भी वसवारा आहीं एसपी या अपन डॉक्टर खटूमल है या अपन मलानी साहब है अरबाब साहब है मतलब आवाज़ से इंसाफ थियण खपजे। हाँ जेको भी वॾा वसवारा आहियूं उहा खां मुंहिंजे हथ ॿधे वेनती इहो ई आहे कि मैना इंसाफ़ ॾिनो जाए मैना सुकून ज़िंदगी जीअण ॾिनी जाए जेको वांदा मैना खामगा प्रेशर रही पिया ईअं खां मुंहिंजी जिंद छॾाई जाए। अच्छा जी हेलो ठीक है जी भाई आवा नाम की है। अच्छा पूनम नाम है। पूनम नाम है। जी हाँ। ये है ना आवा बाबा मसला सुनाए पे ये हकीकी है। हकीकत है। अच्छा की वयो वापरे थोरो अवी सुना वाला आवा मुखसा से सुना वाला असांखे असां शादी कई पे असांजो घर वारो गलत रस्ता ॾिसां थो। आवा किथे शादी कई। असां अमरकोट में शादी कई है कुटुंबा मानता जी वे जी हाँ अच्छा वे मकसद असां काकोन मासीन मैं मासोन मासीन जी ओ जी जाम परेशान दे मां बाबा ना असां नौकर असां बिरादरी में कढूं जी वे इथे आया हूं इथे असां जीअण ॾेई कोन असां बाबा जी तबियत सही कोने मता असां जाम गलत कम है। अच्छा हिना अवी किथे बैठा हो। हिन असां हीरा कॉलोनी में बैठा हूं। हीरा कॉलोनी मिठी में। जी हाँ जी वे अच्छा जी इता वन मिठी में कौन तो तंग करे। असां मिठी में विक्रम चेतन वे जी हाँ अच्छा ये की कईला परेशान ॾे में कंदासीं हीअं करासूं पछे मां काको ने असां न तो कम में त असीं तरह खणाए छॾिसूं खणाए छॾिसो। अच्छा जी मां काको लजपतन मां मासी ने अच्छा असां जाम तंग कम है असां महिरबानी करो त असां महिनत करो। हिना आवा बाबा कहने पे त आवा मने कोर्ट करी है तलाक ला ये वाकई सही हकीकत बात है। हकीकत है जी हाँ ये हमें गलत को करे किथे अभी आपरो घर को भी पिटाओ। घर पिटाऊं असीं सवाल आजूं घर कौन पिटाऊं अच्छा जी हाँ सही सही हमें भाई पूनम रो मुतालबो की है हमें की थियण कब्जे है असीं तलाक ॾींदा पछे असां बाबा रहना फिलहाल बैठा हूं। जी है हाँ सही सही ये पासे में बेटा ये आवाई अम्मा है। जी हाँ असां मां हेलो ठीक है आवाई अम्मा का पूछांगा जी भाई की मसलो है ये ना आवाई घर वाला बातें करेंगे आवाई दिकरी ये बाई बातें करेंगे ये बातें कितने कदर है सच्ची है कुड़ी है की ये सच्चे है भाई। अच्छा जी हाँ है हमें अभी सुना वाला आवाई मुखारे अफसर सुना वाला की बात है। असांजे जेको इहो ॿुधाऊं बाई बि सच आहे जी ये वह बाबा ॿुधाई इहो बि सच आहे। अच्छा जी हाँ अभी भाई ना तलाक दे रहा हो ये मैंने सही करो था या गलत करो था। इहो बाई सां ग़लति हथो त तलाक लिखाए जाए यकी जाए मिसाल त असां वटि आओ जेसीं वो तो गना था मैंने भाई ने तंग करता। तंग कंदा हो अच्छा सही गना तंग करे न करे मां नियाण हूंदो न जी हू जाम तंग कंदो। अच्छा जी हाँ सही जेको असां खां डिग्री मंगी कंदा हू प्रेशर बाई ते बि ॾींदा आहिनि असां ॾे बि ॾींदा। हेलो विच में जो विचोइया था या जो बिरादरी जा पटेल भी जा उन कयो को नहीं आवा मसलो हल कराए विचोइया आंदा हुआ न करियो जी है जी हाँ हुआ न कयो हो हिकु ई महीना आहिनि वो कोता मसलो हल कराए उहो मसइलो हल कान करे के जी ॾिनी ओड़े नमूने ले जासूं। अच्छा ले जासो हाँ ले जासूं पछे असां अहिड़ो मजबूर कयूं नौकोट में उहो मुंहिंजो जेको मां ले गई नी मुंहिंजी मासात न
जी वरी है। घर वारो वो जी, जी। ॾिठा असां मजबूर करे वर नवकोट में वेठा हूंदा उहा खां असां उहा हथ जो कढूं अच्छा चएसि मजबूर थिया उते नवकोट में की कहंदे नवकोट त्यासी में माने दीकरी ना खड़े जासा। हा जा खड़े हा दीकरी ने छॾो ॾिस असीं जहिड़े नमूने खणे जासूं अच्छा असांजा त वास्ता आहिनि પછી मुंहिंजो घर वारे तबियत सही कोन्हे जी तंहिं हाँ। करे आउं नियाणी यानी मां जी डिॼंदे निकिती आई थिए मिठी आया मिठी आया असांजा न कितना डी थाई मिठी आया हो? मिठी आया 8 ॾह ॾींहं थिया 8 डी थाई। जी आओ अच्छा हा ये तो कोर्ट करी है। कोर्ट करी आओ जी है हमें तलाक दे रहा था। हे तलाक भाई न ॾियणा सही 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 ये तो मिठी कौन तो तंग करे थे आवा बाबा कहने बे। जी आओ विक्रम नाले दे छोकरो जी है आओ रात्रो पिए ब बजे कॾहिं जो आहे कॾहिं कॾहिं 3-4 राती ने असां सुहाणे कोन्हे मिनकी ना खणसूं बजे जइया थाए अच्छा आओ विक्रम कह दो मिनकी ना खणसू हा खणसूं विक्रम रोकी जाए वहाँ मामला में। विक्रम असांजो न वास्तो न ॿियो मां घर वारे भेरो की चक्कर ॾिठई ने असां परेशान न के वेठा आहियूं असीं सफ़ा परेशान न ऐसे त रहण ने नंकोट रहते आया अच्छा असांजी सपोर्ट आंदी वे मोहिन नुआ सां वो मोहिन नहीं कढूं रवानू ये विक्रम से आवाज को वास्तव बीजो रिश्तो बीजो कोई है? रिश्तो अच्छा असां ये मिठी में सिर्फ ये मोहिन नहीं आ रहे अच्छा जी हाँ। हमें आवाज की मुतालबा की थियण कबे हमें अवी की चाहदा असीं की था कहूं असीं कहंदा जी असां सुखरी जिंदगी गुजारण दे असीं नहीं किरो करांदा तलाक जी है ओरे करांदा तलाक दे बाकी असां जिंदगी माजे घणी रही है तबियत सही कोन की थे तो गले में तकलीफ है जी है वो खां 2 मिंट ही 2 महीना ने रोटी छडी ना मानी कोन खाए अच्छा जी आओ ये तो बंदा ले कोन सके पर असां के मामला आजाद कराए ने के असीं नियाणी यानी मां ही जिंदगी असां ना सुकून सां गुजारण दे सो असां मिठी में कोन सा खणन दे पटेल कोथा सा करण दे पटेल सा खणन कोन दे बटन बीजा पाए मां असां नवा आया असां नाला आए कोन जी हाँ हेलो ठीक है।